मुझे महबूब जा परवानो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला खबरदार इन्ना बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह जा वली हैं ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उन्हनि खे कोई खौफ आए न कोई गम। सुभान अल्लाह। न कोई खौफ न कोई बुलंद आवाज़ मुझे महबूब जा परवारो मता सुभाणे तव्हांखे कोई ये चवे देर सरदारों दी छा चयो त अल्लाह वारनि खे खौफ थींदो ई न आहे। अल्लाह तबारक व तआला का जॾहिं खौफ ज़िंदा थींदा आहिनि पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जॾहिं बानो दुनियादारी खे छॾे करे मूं रब खे ऐं मुंहिंजे महबूब खे राज़ी करण जे लाइ मूं रब जे आॾो सिर झुकाईंदो आहे मुंहिंजे महबूब ते दुरूद व सलाम पढ़ंदो आहे पोइ मां उनखे दोस्त रखंदो आहे। छा रखंदो आहे? बुलंद आवाज़ सां छा रखंदो आहे? मां उनखे दोस्त रखंदो आहे जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद व सलाम पढ़े मूं रब जे आॾो सिर झुकाए दुनियादारी के छड़े तो मां रब उनके दोस्त रखंदो आ। मां एड़ो तो उनके दोस्त रखंदो आ जो मां रब उन जो अखियूं बणजी वेंदो आ जैसा दिसंदो आ। छा कंदो मां उन जो अखियूं बणजी वेंदो आ जैसा दिसंदो। मां रब जेके दोस्त रखंदो आ मां उन जा कन बणजी वेंदो आ जैसा ॿुधंदो आ। जेके मां दोस्त रब रखंदो आ मां उन जा हथ बणजी वेंदो आ जैसा वठंदो आ कमकार कंदो आ पकड़ींदो आ मां रब उन जा हथ बणजी वेंदो आ। तवज्जो रहे वो सरदार अली शाह छो न चवे त जेको रब पाक जेके दोस्त रखे उनखे दुनिया जो खौफ न थींदो आ न क़ब्र जो न हशर जो न क़ब्र जो न छो त क़ब्र जा ज़ामिन हूंदा आहिनि न रब जा दोस्त क़ब्र जा बुलंद आवाज़ सां क़ब्र जा वो ॿियनि जा हुजनि न हुजनि पर असांजो पीरनि जो पीर दस्तगीर क़ब्र जो भी ज़ामिन आहे हशर जो भी। बुलंद आवाज़ सां ईअं हथ मथे खणी करे तवज्जो रहे मुख्तसर अर्ज़ कंदो रहंदुमि त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे पावर छा ॾिनो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे अहिड़ो पावर ॾिनो आहे दुनिया वारा जॾहिं मायूस थी वेंदा आहिनि मिट माइट छॾे वेंदा आहिनि अज़ीज़ छॾे वेंदा आहिनि पीढ़ी प्यारा छॾे वेंदा आहिनि हतां के घर जा भाती बि छॾे वेंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब जे आने जे दरवाज़े ते पहुचण कम असां तो असांजो हूंदो आहे पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि जे सदके पोइ अल्लाह तबारक व तआला तो असांजो बेड़ो पार करे छॾींदो। तो असांखे मनो कई वेंदी आहे त अल्लाह वारनि जे न वञ अल्लाह वारनि जे दरबारनि ते छा रखियो आहे अल्लाह वारनि जे छा रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेके ताक़त ॾे त संदसि मर्ज़ी आहे रब जेके ताक़त ॾे त रब जी मर्ज़ी आहे को दुनिया में रब खां पुछण वारो त हिनखे ताक़त छो ॾिनई जी रब पाक ताक़त ॾे पर जेको चवे न त अल्लाह वारनि में पावर न आहे त पोइ इहो सम्झजा त क़ुरान पाक न पढ़ंदो आहे छो त क़ुरान सां बि बुग़्ज़ नबीअ सां बि बुग़्ज़ अल्लाह वारनि सां बि बुग़्ज़ रखंदड़ आहे छो त क़ुरान पाक अल्लाह वारनि सां भरियल आहे अल्लाह वारनि जे शान सां क़ुरान पाक भरियल आहे छो त रब जेके पावर ॾे संदसि मर्ज़ी आहे। महबूब करीम कायनात के सरदार रहमत लिल आलमीन फरमाए पे शख्स 99 कत्ल कया मुख्तसर करो बड़ा कत्ल तफसीर खोल दे 99 कत्ल कया एकड़े को पचाईंदे खबर मां 99 कत्ल कया सारी जिंदगी गुनाह में गुजारी है हाने तोबा करण चाहे तो अल्लाह माफ कर दो नचे से चरियो थियो एकड़ो कातिल जहन्नमी आ दोज़खी आ तो 99 कत्ल कया ने तो के माफी किए मिलंदी हुन चेसी रे तू अल्लाह कोई ना उम्मीद अल्लाह माफ न कदो न पोजे अंग फुटला पो यो 100 पूरो छो न कयो
मुझे ख्याल में कुछ बरोचन की गाल समझ में आई ना खुटल छो हो जे यो दाणो भी पूरो कया 100 पूरो कई मुक्तसिर एकड़े शख्स वट भी अल्लाह जो प्यारो लगे तो मां 100 कत्ल कयो घणा कत्ल 100 कत्ल कयो सारी जिंदगी गुनाहन में गुजारी बदकारी में गुजारी मां हाणे रब जी दरबार में तो बता थियण चाहियां थो रब माफ़ कंदो उन बाने चेस या का वडी गाल ये का वडी गाल काने दस माथो जाए पहुंचण कम तुझो वा बेड़ो पार करण मुझे रब जो कम दस तखे माथो जा मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन शख्स के बुधायो त बनी इसराइल जे मुजा प्यारा दोस्तों बनी इसराइल जे टाइम जो वाक़ियो अल्लाह अकबर मुझे महबूब फरमायो त उन शख्स के बुधायो त फिलानो गोठ अल्लाह वारन जो करे सरबो तू उन गोठ में वनी करे के भी अल्लाह वारे काथरा बुलंद कराइंदे रब पाक उन जा हथरा खाली को न भराइंदो पोचण कम तुजो हथरा खण कम उन जो बेड़ो पार कण मुझे रब जो कम है पुज तू मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो जने उन शख्स जो बुधो त अल्लाह वारन जी दरबार में पहुंचा बस अल्लाह वारा मुजी दरबार अल्लाह तबारक व तआला जी दरबार में हथरा खणदा रब पाक मुजा बेड़ा पार करे छडींदो वठी ड्रोड़ पाते मुजा पर दोसा मुक्तसिर रस किया जने जो ड्रोड़ पाते जुती निकरी वई खबर कान पई अल्लाह अकबर अल्लाह वारन जे इश्क में इए पैर तिरकी पियो कंध की जमीन ते लगो मन को टुटी पियो जहन्नमी फरिश्ता जन्नती फरिश्ता महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन ने फरमायो जहन्नमी फरिश्तन जन्नती फरिश्तन के चयो इन सारी जिंदगी गुनाह में गुजारी चंद कदम अल्लाह वारन जे तरफ गया थई जन्नती फरिश्तन चयो वने काडे पियो अल्लाह वारन दे निस्बत के सा अल्लाह वारन सा जदे जन्नती फरिश्तन जहन्नमी फरिश्तन के चयो रब फरमायो जे मुझे बानन सा जेको प्यार कंदो मां रब उन सा प्यार कंदो रब के बानन सा प्यार कयो रब हिन सा प्यार कयो जन्नमी न थो थी सके जन्नती जहन्नमी फरिश्तन चयो अजीब गाल सारी जिंदगी करे चंद लम्हात करे मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो ये फैसलो रब जी दरबार में रब फरमायो त जहन्नमी फरिश्ता भी हिन जो विखू कनन जेके भी जिंदगी में गुनाह जे तरफ कयाई जन्नती फरिश्ता भी विखू कनन जेके नेकी जे तरफ विखू कयाई जहन्नमी फरिश्ता चवन था ए जन्नती फरिश्तो फैसलो थी वयो लम्हात सारी जिंदगी जन्नती फरिश्ता चवन था रब जो हुक्म तव्हां भी गण पकड़ो असा जन्नती फरिश्ता भी गण पकड़ा तवज्जो रहे जहन्नमी फरिश्ता विखू गणन था सारी जिंदगी जो विखू जॾहिं जन्नती फरिश्तन जी वारी आई उन्होंने विखू गण शुरू कयो रब पाक जमीन से मुखातिब थी करे फरमाया था ए जमीन ही शख्स काबे पे वने मुझा रब तुझे प्यारन दे पे वने तुझे वलियन दे पे वने किए पे वने मुझा रब टोड़न दे पे वने रब पाक फरमाया ए जमीन ए जिए मुझे बानन दे टोड़े पे तू भी इन वांगुर इए टोड़ दुनिया वारन के खबर पवे जो मुझे बारन सा प्यार कंदो मां रब उन्हें सा प्यार सुभान अल्लाह बस सुभान अल्लाह जमीन रोड पाती जन्नती फरिश्तन विखू गण शुरू कयो सुभान अल्लाह मुझे करीम रहमत लिल आलमीन ने फरमायो गणी दे विख वधी पई नेकी जे तरफ विख वधी पई एतरी जमीन रोड पाती नेकी जे तरफ विख जने वधी रब पाक फरमायो ए फरिश्तो हाणे जन्नत में खणी वञो ये बनी इसराइल जे टाइम जे वलीअ में इहो पावर आ पो सरदार अली शाह अर्ज़ करे तो पो मुझे महबूब मुस्तफा जे पीरन जे पीर दस्तगीर भाई हथ मथे करे जोर से नारे थे
अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि में पावर रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेके पावर दे संदस मर्जी आहे, जे पंहिंजे प्यारनि जे पावर दे जे उन्हनि जो हथ के भी शइ खे लगी वञे, अल्लाह तबारक व तआला उन में भी पावर रखी छॾे। ईअं न दिल ठारे। सरदार अली शाह अर्ज़ करे सूरह बकर, ये दुनिया वाला चवंदा त अल्लाह वारनि में पावर ना है। सरदार अली शाह अर्ज़ करे ॾिस अल्लाह वारनि में कमाल छा आहे। कुरान पाक खोले सूरह बकर, यानी गऊं वारी केड़ी सूरत? बुलंद आवाज़ गऊं वारी सूरत। सिंधी सदमी में सही है भाई? सुभान अल्लाह। जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में वली जो हथ लगे कुरान पाक खोले ये चवे तो अल्लाह वारन में पावर ना है, कुरान तो चवे अल्लाह वारन में पावर है। तफसीरन में अचे तो त जदे वो शख्स अल्लाह जो बानो कामिल मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जो वली आ, गऊं जो बच्चो आ, झंग में छड़ियो अल्लाह जी दरबार में अर्ज़ करे मुंहिंजा मालिक हे गऊं जो फर तो वट अमानत छड़ियो थो। दुनिया वाला चवंदा आहिनि त अल्लाह वारनि में पावर न आहे, अल्लाह वारनि खे ख़बर न आहे त सुभाणे छा थींदो। मुंहिंजा रब मां हथरा बुलंद कयां थो, मुंहिंजा हथरा खाली न वराजा। इहा अमानत मां तोखे रब ॾियां थो, इहा अमानत मुंहिंजी जॾहिं मुंहिंजी घरवारी खे उमेद वारी आहे कुझु ॾींहंनि खां बाद में मां मरी वेंदुमि, मुंहिंजा मालिक मुंहिंजी घरवारी खे पुटु ॼमंदो, उहो जवान थिए मां जो फर्मा बरदार थिए त पोइ हीअ मुंहिंजी अमानत मुंहिंजे पुट खे मोटाए ॾिजां। सुभान अल्लाह। हे चवे तो नबी में पावर ना है, रब पाक त नबी जे गुलाम खे पावर ॾिनो आहे। उहो तो चवे त मूंखे पुट ॼमंदो, छा ॼमंदो? बुलंद आवाज़ सां छा ॼमंदो? पुट ॼमंदो। मुंहिंजा रब हीअ अमानत मुंहिंजी ॾिजां। अल्लाह जे कामिल वली जा हथ लगा तवज्जो रहे कुरान पाक। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ा शख्स आया, अर्ज़ कया सुना अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नबी कयो आहे, ग़ैब दान आहियो, मेहरबानी करे अवां ॿुधायो रब तव्हांखे इल्मु ॾिनो आहे। असां में हिकिड़ो क़त्ल थियो आहे, जे तव्हां न ॿुधाईंदो त पोइ कबीला ई छड़ा हलंदा रहंदा आहिनि, सदियूं साल हलंदा आहिनि। साईं महिरबानी करे हाणे अवां ॿुधायो त हिनखे कंहिं मारियो आहे। तवज्जो रहे मुख़्तसिर रब पाक हुकुम कयो त मुंहिंजा महबूब मुंहिंजा नबी ही मुंहिंजा रब तू न ॿुधाइजा, पाण ॿुधाए। तवज्जो रहे सरदार अली शाह अर्ज़ करे सूरह बकर खोले ॾिस कुरान पाक में मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वलीउल्लाह जो गऊं खे हथ लॻल आहे। मुंहिंजा प्यारा उन गऊं जो गोश्त या सिबान जो टुकड़ो मुर्दा खे लॻे, मुर्दा ज़िंदा करे मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो चवे त मूंखे ॿिए कंहिं कोन मारियो आहे, पंहिंजे फाटरे पंहिंजी दौलत खां मारियो आहे। पोइ सरदार अली शाह करे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वलीअ में इहो पावर आहे, मुर्दा ज़िंदा करे सघे थो। पोइ हैदर जे बच्चे में भी पावर है, ठोकर सां मुर्दा जिंदा करे सके थो। सुभान अल्लाह। ये मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में गऊं जे गोश्त में पावर, मुर्दा जिंदा थी सके थो। कुरान पाक सरदार अली शाह अर्ज़ करे जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वलीअ में इहो पावर त पोइ हैदर करार शेर खुदा जे बच्चे जो कमाल छा? तवज्जो रहे वो पीरन जो पीर दस्तगीर जे हर वली गर्दन झुकाई है। ये न हर वली
जेको न मञे उनखे विलायत ई ख़त्म। जेको न मञे कदम न मञे, हैदर जे बच्चे जो कदम न मञे विलायत ई ख़त्म। वाह सुणा वाह। वाह मुंहिंजा रब जेके पावर दे, दुनिया वारा चवंदा त अल्लाह वारनि में पावर न आहे। मुंहिंजा रब न मिल सूरत क़ुरान पाक जे किविल खे रब पाक तू पावर दे, किविल खे न मिल सूरत खोल ॾिस, टे मेल परे किविल अरे सुलेमान अलैहिस्सलाम खे बि सुञाणे, उन जे काफ़िले खे बि सुञाणे, टे मेल परे किविल ॾिसी सघे थी। त पोइ पीरनि जो पीर दस्तगीर बि तो असांखे हिते मथे खणी करे मोहब्बत जो इज़हार कर। जे नवीन सूरत कुरान पाक जे किविल के रब पावर नहीं सके तो पोइ सरदार अली शाह जे करे हैदर जे बचड़े हसन अमीर हुसैन जे पुट के भी पावर ॼण वारो त रब्बानी जी हिन खे अलाए छा थियो आहे ए रब पोइ सम्झी वञ सुभान अल्लाह। त हे न मुझे नबी जो है, न मुझे नबी जे साहबा जो है, न मुझे महबूब मुस्तफा जे बच्चन जो है। ने तो कुरान पाक खोल कुरान पाक रब पाक अल्लाह वारनि में पावर छा रखियो आहे। तो मुझे महबूब मुस्तफा जे टेम जे वली जो पावर रब पाक निरालो करे छॾियो आहे। छा मूसा अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज़ कोन कयो त मुंहिंजा मालिक ख़ालिक ईंदी त बाद में ईंदी तो सभनी नबियन जी आखिर में खत्म नबूवत खत्म थी थी, जने नबूवत खत्म थी थी कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन जे टाइम में खातमुन नबी ईंदा, उन के टाइम में नबूवत खत्म थी थी। सुभान अल्लाह। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी, मुझो पीर सैयद मदकर जो भे ला इलाहा इल्लल्लाह। हाणे कुल पढ़ो तो दुआ करो। बिस्मिल्लाह भाई बड़ी आंखों में करे जोर से नारा तो भे बड़े बड़े आवाज से तो भे। अल्लाहु अहद अल्लाहु समद सुभान अल्लाह। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी, शान औलिया, शान औलिया। मैयत मत करे जोर से तो भे। जोरदार नारो थकेला नारे दे केर झुको जिते कादरी हुजे और थकेल नारो हुजे बगाल पीरन ये पीर दस्ते के मौसुबानी कुछ मेरे पानी मुश्किल से अदा सा कादरी निंदिर करना है
कादरी मुझे मुर्शिद सुने दस्तगीर पीरन जे पीर दस्तगीर फरमाया हुआ पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने अब्दुल कादिर जिलानी फरमायो तो जेको मुजी दामन में अची वियो मुझो मुरीद थियो रब पाक मूसा 70 दफा वायदो कयो ए अब्दुल कादिर तू जे मुरीद के तौबा खां सवा मौत न ईंदो छा खां सवा तौबा खां सवा मौत पीरन जे पीर दस्तगीर फरमायो ए मुरीद ए कादरी गाल बुध पंज वक्त नमाज बा जमात तू पढ़ पंज वक्त बा जमात नमाज तू पढ़ मुझे महबूब मुस्तफा दे दुरूद और सलाम कसरत सा पढ़ ए मुझो वजीफो 4 तस्बीह के भी नमाज की फरागत का 4 तस्बीह जिक्र पढ़ हाने मां जाया त मुझो रब जाने ए मुरीद मुझी दामन में अची वे जे मुझी बैयत न करे सकियो या मुझे मुरीद जी हथ ते बैयत न करे सकियो या मुझे मुरीद जे हथ ते बैयत न करे सकियो अञा बे मुझे मुरीद जे हथ ते बैयत न करे सकियो एरा तो कर त मां दस्तगीर जो कादरी सिलसिले में मुरीद थो क्या मां दस्तगीर वायदो थो क्या क़यामत तक कब्र जो भी सामने मोया हशर जो भी सामने मोया तुझी इज्जत जो भी सामने मोया ज़ाहिरी बातिनी इज्जत जो सामने माफी रहे जो पीरन के पीर दस्तगीर फरमायो ए मुरीद तू निंदर को ना है ए कादरी तू निंदर को ना है पीरन जे पीर दस्तगीर फरमायो दस मान न थमाए पंज वक्त नमाज पढ़ मुझे महबूब ते दुरूद सलाम पढ़ 4 तस्बीह जिक्र कर घणी तस्बीह मुरीद आने न घबरा मुरीद न घबरा तुझे भेण जनाबी माया मां पीरन जो पीर दस्तगीर तो के बुधाया त के जे छेड़े का न ड्रिज जा छो त मां दस्तगीर जेड़े जंगजू जवान कोई कोन्हे को मां दस्तगीर तू चला बैठो सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह लिखे तो पीरन के पीर दस्तगीर फरमायो जको मुझे कादरी सा बुक्स रखे तो उन जो 7 पियो नस्ल भी सुखियो टुकर लखाई 7 पियो नस्ल जे मुरीद कादरी सा केर भी बुक्स रखे सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमायो तो पीरन जे पीर दस्तगीर फरमायो तो मुझे मुरीद सा जे बुक्स रखियो उन जो 7 पियो नस्ल भी सुखियो टुकर न खाइंदो आजमाए ॾिसो पोइ सरदार अली शाह तॾहिं चवंदो असां कादरी निंथड़ कान आहियो ऐं कादरी तोखे हक़ बि न आहे त तूं झेड़ो करे झेड़ो न कंदो कर मुंहिंजो मुर्शिद जो वेठो आहे हुन ते रखंदो कर तोखे जेको दस्तगीर कम ॾींदो आहे मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर फरमाए त रब पाक फरमाए ए अब्दुल कादिर मुरीद छंदो करे अर्ज के मां से कुर्बान वञा मुंहिंजा रब मुंहिंजा परवरदिगार जे मुंहिंजे मुरीद खे तकलीफ़ आई त अब्दुल कादिर खां बर्दाश्त न थींदो ॿियो दफ़ो रब पुछो अब्दुल कादिर मुरीद छो नथो करे अर्ज के मां से मुंहिंजा रब जे मुंहिंजे मुरीद खे तकलीफ़ आई त मूंखां बर्दाश्त न थींदो टियों दफ़ो रब पुछो अब्दुल कादिर मुरीद छो नथो करे रब जी दरबार में इसके मैं मुझे मालिक खालिक परवरदिगार जे मुझे मुरीद कादरी के तकलीफ आई तो मु अब्दुल कादिर जिलानी का बर्दाश्त चौथो दफो रब मुखे हुक्म कयो है अब्दुल कादिर मुरीद कर वो हुक्म थे पियो अब्दुल कादिर छो नथो करे रब पाक मुखे हाणे हुक्म कयो त अब्दुल कादिर मुरीद कर मां रब तो सामाय तो थो कयो शेख हमाद जी दरबार में पीरन जो पीर दस्तगीर आयो
अर्द के तो कुर्बान वञा तव्हांजे दरबार में चिड़चिड़ाहट जो आवाज आ, कुकुन जो आवाज आ, दहम जो आवाज आ, रड़नी जो आवाज आ। शेख हमाद चवे तो मुझा 12,000 मुरीद हैं, मुखे सदीदा हैं, जरे भी तकलीफ ईंदी अथनि परेशान थींदा हैं तो मुखे सॾा कंदा हैं। मां रब जी दरबार में उन जरा मदद वठी करे उन्हनि खे मदद भी कंदो आ, उन्हनि जी गुनाहनि जी माफ़ी भी वठंदो आ। सुनो अब्दुल कादिर जिलानी जो नौजवानी जो आलिम आ। शेख हमाद चवे तो जॾहिं अब्दुल कादिर जिलानी इहे लफ़्ज़ चया त ए शेख हमाद जॾहिं मां मुरीद करण शुरू कया मां रब खां वाइदा वठंदुमि मां पंहिंजे मुरीद जो क़यामत ताईं मां ज़ामिन अब्दुल कादिर जिलानी हुजां। शेख हमाद तो चवे उन्होंने लफ्ज़न जो मुझे मुशाहिदो करायो नबियन ने वही थी दिया, नबियन ने वही जिब्राइल अमीन खणी ईंदो फरिश्तन दे फरिश्तन मां जिब्राइल अमीन सभिनी जो सरदार वो नबियन ने वही खणी ईंदो अल्लाह वारन ने कशफ अल्लाह वारन ने जे जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बिना देर जे बिना इनकार आलिमन मौलवी मुफ्ती पुछदा दे खबर कुरान पढ़ बोवा खुतबे में तू दुनियावी गाल कईया हदीस पढ़ बिया तो दुनियावी गाल कईया बिना देर जे बिना इनकार जे गाल छा है चई त मुखे कशफ सा हुकुम जे 5वीं सदी में हैदर जो शहजादो ईंदो मु चे त मुखो पोवा मुजी विलायत वने पे मु चे त हैदर जे बच्चे जे हेठा कदम हेठा मु गर्दन झुकाया तो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह भी ऐलान कयो तदई बिना देर जे बिना इनकार जे हैदर जे बच्चे जे हेठा कदम हेठा मां गर्दन झुकाया तो एड़ी तरह जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह कशफ में हुकुम थियो शेख हमाद बीच में तो उन्हनि लफ्ज़न जो मुशाहिदो करायो रब पाक फरमायो त ए अब्दुल कादिर जेके तो लफ्ज़ चया आहिनि इरादो कयो त मां जॾहिं मुरीद करण शुरू कया रब खां फ़ाइदो वठंदुमि मां तोसां फ़ाइदो थो कयां रब तोसां फ़ाइदो थो करे तूं जे मुरीद खे तौबे खां सवाइ मौत न ॾींदुमि ऐं क़यामत ताईं तूं पंहिंजे मुरीद जो ज़ामिन हूंदे सुभान अल्लाह क़यामत ताईं ज़माना तो तव्हां बि खणंदा हूंदा न पीरन जे पीर दस्तगीर फरमाता मुरीद 5 वक्त बा जमात नमाज़ पढ़ दुरूद और सलाम पढ़ 4 तस्बीह जिक्र पढ़ बस तो के मौत नहीं दो जिसते रब पाजी बारगाह में तुझी तौबा कबूल न कंदो तवज्जो रहे सोने अब्दुल कादिर जिलानी पीरन के पीर दस्तगीर फरमायो ए मुरीद जे चोखे बिना तौबा के मौत अची वियो मां अब्दुल कादिर जिलानी तो सब वाइदो थो कयो मां पांजे रब खां तोखे हयाती वठी ॾींदुमि पांजे रब खां हयाती वठी ॾींदुमि रब जी दरबार में तुझी तौबा कबूल कराई दूं ओ वरी कलमे सां तोखे मौत ईंदो सुभान अल्लाह मुझे एड़ो पीर ज़ामिन मिले वो ॿिया दर छो वठूं जी वो पीरन जो पीर दस्तगीर वो मिलो थी जंहिं फरमायो त ओ मुरीद रब पाक मुखे वो पावर ॾिनो हिन मां कायनात के ईअं ॾिसंदो आ जीअं हे तिरीअ ते सिरियां जो दाणो तिरीअ ते सिरियां जो ओ मुरीद ए कादिर मासूम अब्दुल कादिर जिलानी तके ॿुधायो जे मुझे कादिर सिलसिले में तू अची वए त मां दस्तगीर तोसां वाइदो थो कयां जॾहिं तू थाबड़बो तोखे टेक मां दस्तगीर ॾींदो पीरन जे पीर दस्तगीर फरमाया त ए मुझा मुरीद कादरी तू जे सतर ता कपड़ो हटंदो वा उनखे ढक मां अब्दुल कादिर जिलानी ॾींदो वो सरदार अली शाह जे करे त यार पोजे मुर्शिद एडी ज़मानत खणे त पोइ असां नंदर का छो वो सरदार अली शाह बार बार ईअं तव्हां खे अर्ज़ कंदो आहे त ईअं न चवंदो कर त मां जेको आहे त सुञो थी वियो आहे दस्तगीर कादरीअ में उहो पावर ॾिनो आहे जे चवंदो सुञो थी आहे सुञो थी वेंदो छो त रब पाक ज़बान कादरी जे ज़बान में पावर ॾिनो आहे ऐं मुंहिंजे मुर्शिद सुहिणे दस्तगीर फरमाए त मुरीद तो कादरी ओ मुरीद बादशाह हो जा वजीर हो जा अमीर हो जा
सरदार हुजन मुरीद तुझा कपड़ा फाटल हुजन छा जुद्दी छिगल हुजे मां अब्दुल कादिर जीलानी चवा तो ए मुरीद तू जिथे भी कदम रखने चाहे बादशाह हुजन वजीर हुजन अमीर हुजन पर तुझा कपड़ा फाटल है जुद्दी छिगल थी पर सबनी को मथा मथा नजर ईंदो सरदार अली शाह करे तो मता तू कादरी है ये समझे कादरी निंद्र को ना है कीमिया करामत वारो लिखण वारो देवबंदी लिखे तो कोरियो कोरी कम कंदो कपड़े जो वो बादशाह जेला हर साल ताकियो कपड़न जो ठाईंदो हो कपड़न जो ताकियो ठाए बस कयाई तो पीरन जे पीर दस्तगीर जो उन इलाके में गुजर थियो उन कोरी अर्ज कियो त मुझा मुर्शिद मेहरबानी करे मुझो घर भी वेझो आ कदम घुमायो पीरन जे पीर दस्तगीर दावत कबूल कई कोरी दस्तगीर सुन के घर वठी आयो घर में बी का शेका न हुई ताके का सवा ताके बादशाह जो हो हेडे हेडे दिठाई घर में का शेका न हुई ताके खड़ी करे मुर्शिद जी दरबार में पेश कई वरी मुर्शिदन करीमन एड़ो नवाले छड़ियो करम ही करम थी वियस जॾहिं जो ॿियो ताकियो तैयार कयई त कोरीअ जा मुखालिफ़ वेठा उन्हनि थे ॾिठो वञी बादशाह खे चयो ॻाल्हि ॿुध बादशाह असुल ताकियो पंहिंजे पीर खे पुॼाईंदो आहे नकुल ताकियो तोखे ॾींदो उन कोरीअ कपिड़ो पहुचायो बादशाह चयसि ॻाल्हि ॿुध नकुल मूंखे असुल पंहिंजे पीर खे सही न हिन दफ़े मुर्शिद जी दरबार में अर्ज़ कि ॿियो कुझु कोन हो ताकियो इहो ॾिनुमि ॿियो ताकियो ही बि असुल ताकियो आहे बादशाह चयो ख़बर पई त पोइ तोखे फांसी ॾींदुमि लिखण वारो कहिड़ा देवबंदी मोहम्मद उस्मान नौरंगज़ादा किताब जो नालो यादि करे जरा कीमिया करामत मूं वटि मौजूदु आहे लिखे तो जॾहिं उन कोरी बादशाह को मोटियो पंहिंजे मुर्शिद जी दरबार में अर्ज़ कयईं कुर्बान वञा बादशाह चयो आहे ताकियो पीर खे ॾिनो थी हाणे जेको आहे त तोखे फांसी ॾींदुमि हाणे त निंड ई फिटी वई आहे साईं दस्तगीर सुने फरमायो तो मुरीद कहजो सुना अब्दुल कादिर जिलानी तुझो मुरीद पाण फरमाया तो वञी पा सेरा की करे वञी सुमी पो मुखालिफ जे कहा इर्द गिर्द वरी टार्चर भी कन पिया बादशाह सिपाही मोकलिया तो के फांसी आई बादशाह सिपाही मोकलिया वरी मुर्शिद दरबार में सुना इन्होंने सिपाहियन के ॾिसां तो हाणे त निंड बि फुटी वई आहे निंड न थी अचे ॿियो ॾींहुं गुज़रियो वरी आयो सुना हाणे त मानी बि कान थी वणे ॾाढो परेशान सुने दस्तगीर फरमायो परेशान न थी ओ सही मानी भी कान थी वने निंड भी न थी अचे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो वञी करे तो ठिकर जो प्यालो तो वठी छा वठी ठिकर जो प्यालो वठी ओ कोरी जो बेचारो भागो वञी प्यालो वठी भजंदो आयो साईं हे प्यालो कीमिया करामत वारो लिखे तो देवबंदी फतवा जणी थी तो उन ते जाओ किताब मोड़ मौजूद है लिखे तो जरे पीरन जे पीर दस्तगीर उन प्याले के हथ ॾेई करे फूको ॾिनो एक कोरी हाणे जे समझे तो बादशाह तो के सदा ॾींदो हिन प्याले के मां अब्दुल कादिर चवाई तो ऊंधो कजा बादशाह जी बादशाही गुम लिखण वारो देवबंदी थी फतवा रजाना उन्हें ते दिजा बस 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 सुबह थी सिपाही जा सिपाही बादशाह जा सिपाही पहुता ये कोरी हालत में थी मुखे मोहलत दियो मोहलत ना है तो ते साबित थी रहो
हाणे बादशाह तोखे मौत जी सज़ा ॾींदो हल